होसपर वरसां ॻोठ कियास बयो में क्रेन मशीन हलाए पोरियो कंदड़ कोटियावासी ॿिनि पठाणनि खे कश्मीर पुलिस मुबैना रिश्वत न ॾियण ते खंबे खणी वई ऐं मथन चर्च जो केस दाख़िल करे छॾियो। इन मौक़े ते पठान बिरादरी जे केतिरनि ई माण्हुनि बाराम ख़ान पठान, सोराब ख़ान, मज़ार ख़ान, हाफ़िज़ मेरुल्ला मीरानी जी अॻुवाणी में शहर जे मोहन प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतिजाज कयो ऐं मीडिया आडियो दाहींदे चयो त दुरानी महर थाणे जो SHO मोला बख़्श बुगटी ऐं CI इंचार्ज अयाज़ खेड़ो असांजे क्रेन मशीन जे ड्राइवर खे इल्ज़ाम हणी गिरफ़्तार कयो त तव्हां ॾुआरनि जो कमु करियो था, जॾहिं त इलाइक़े जो हर चङो मुड़ुसु असांखे सुञाणे थो त असीं 20 सालनि खां वधीक अरसो थियो आहे कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में कमु करे रहिया आहियूं। हुननि वधीक ॿुधायो त पुलिस ॿिनि माण्हुनि ईद गुल ऐं नसीबुल्ला जी रिहाई लाइ 20,000 रिश्वत तलब कई, जेका असां न ॾिनी त हुननि ॿिन्ही ॼणनि खे गुडू थाणे ते पहुचायो, उते चर्च जो कूड़ो केस दाख़िल करे लाकअप करे छॾियो आहे। मुतासिरनि DIG लाड़काणो SSP कश्मीर हाई कोर्ट सगोरी खां इंसाफ़ जो मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त कोर्ट सगोरी जो दरवाज़ो खड़कायो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ होसपुर। हिते जंहिं महिल असांजी मशीन वई आहे कियास भई जे ॻोठ में कमु करे, उतां निकितो आहे पुलिस, उतां गिरफ़्तार करे खणी विया। असांखे पैसा ॾे, सम्झि ड्राइवर हीअ चए त असांखां पैसा घुरिया, पैसा ड्राइवर न ॾिना। राति उतां दुरानी मार खां खणी उतां गुडू मार में हुनखे चर्च जो केस ॾिनो आहे। 2 किलो चर्च लाथो आहे, चए असां पकड़ी आहे सुई वारी रोड सां। मशीन ते दुनिया खे ख़बर आहे, मौलाना साहब ॻाल्हायो आहे, हफ़ीज़ रब नवाज़ ॻाल्हायो आहे त मशीन छॾियो, भईए ॻाल्हायो आहे, ॿिनि आमिरनि ॻाल्हायो आहे, संगत बलनि ॻाल्हायो आहे, सम्झी त मशीन छॾे ॾियो। छॾींदासीं, कलाक बीहो, कलाक हुई, सुबुह जो ख़बर पई त इहे प्यार दाख़िल